अस्सलाम वालेकुम लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार चऊं था, ख़ुशि आमदीद चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे सिंधी लेक्चर जनरल कैटेगरी जे लाइ, SST या HST जे जनरल कैटेगरी वारनि जे लाइ जेको सिंधी जो पोर्शन आहे, जी पाण उन जे लाइ लेक्चर खणी आया आहियां। अॼु पाण मशहूरु लेखक शेख हयाज़ जे बारे में पढ़ंदासीं। शेख हयाज़ जा कहिड़ा किताब लिखियल आहिनि ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि वक़्तनि ते कहिड़े कहिड़ियुनि तारीख़ुनि जा किताब छाया थियल आहिनि, उन्हनि जे पाण बारे में पढ़ंदासीं ऐं उन्हनि जा नाला ऐं उहे कहिड़े कहिड़े मजमूए जा लिखियल आहिनि, शाइरी जा, मुकाला, ख़त या ईअं खणी चइजे अफ़साना, आत्मकथाऊं या जेको बि हुन कुझु मिसाल तौरु लिखियो हो पंहिंजी ज़िंदगी में, उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। शुरूआति कयूं था हुन जे नाले खां, त हुनजो नालो छा हो, कॾहिं ॼाओ, कॾहिं वफ़ात कई, उहो पाण पढ़ंदासीं। उन खां बाद में वरी पाण हुनजो पेशो वग़ैरह हर शइ तरतीब पढ़ंदासीं। सो लेक्चर शुरू थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब करे वठनि, जीअं हुननि खे अहिड़ा रोज़ जा नवां नवां वीडियो मिली सघनि। सो बिना देरि जे पाण अचूं था पंहिंजे लेक्चर जे तरफ़। अॼु जो लेक्चर आहे नालो मुक़ामी ॿोलीअ में नालो शेख मुबारक अयाज़। असल नालो मुबारक शेख मुबारक हुअसि। शेख पंहिंजे वालिद पंहिंजे ॾाॾे जे करे, ऐं हुनजो पंहिंजो पर्सनल नालो जेको प्योर मुबारक आहे। पोइ शेख मुबारक पंहिंजे वालिद जे नाले, जॾहिं वरी शाइरीअ में अयाज़ जो लक़ब ॾिनई त शेख हयाज़ मुबारक, शेख मुबारक अयाज़ सॾियो वियो। पोइ अॼुकल्ह पाण उन्हनि खे शेख हयाज़ जे नाले सां सुञाणूं था। पैदाइश मुबारक अली शेख जी, ठीकु आहे, 2 मार्च शिकारपुर सिंध, ब्रिटिश इंडिया जो दौरो 1923 ईस्वी में, ठीकु आहे। उन खां बाद में वफ़ात आहे 28 दिसंबर 1997। उमिरि शेख हयाज़ जी हुई 74 साल। कराची ऐं तदफ़ीन, ठीकु आहे, भिटिशा में किराड़ ढंढ लॻ दफ़न आहे, ठीकु आहे। जेको तदफ़ीन उन जेकी आहे सो आहे भिटिशा में आहे। भिटिशा में तक़रीबन पुछो वेंदो आहे किथे आहे, भिटिशा में पाण चई सघूं था, ठीकु आहे। कलमी नालो अयाज़, धंधो शाइर, अदीब, वकील। हीअ शाइर बि हो, अदीब बि हो ऐं वकील बि हो, ठीकु आहे। पाण खां पुछी सघनि था त जेको शेख हयाज़ जो शाइर ऐं अदीब खां अलावा ॿियो अञा कहिड़ो लक़ब हो, त वकील चई सघूं था। क़ौमियत सिंधी, शहरियत पाकिस्तानी, तइलीम LLB कराची BA, मादरे इल्मी मुंबई यूनिवर्सिटी, सनफ़ शाइरी ऐं अदब, अदबी तहरीक सिंधी अदबी तहरीक, तरक़ी पसंद अदब ऐं मुखिया कम, शाह जे रिसाले जो उर्दू में मंज़ूम तर्जुमो, एवार्ड सितारा इम्तियाज़, जीवन साथी ज़रीना, ठीकु आहे। असल में हिन जूं 2 शादियूं हुयूं, हिकु ज़रीना हुई, ॿी बि हुई, ऐं हिननि जो औलाद जो औलाद 4 पुट ऐं 2 न्याणियूं हुयूं, ठीकु आहे, ऐं घरवारी हुनखे 2 हुयूं। किताबी तख़लीक़ मतलूबा नतीजा न मिलिया आहिनि, मतिलबु कन्फर्म ॻाल्हि न मिली आहे त हुनजा अञा ताईं किताब शाया थींदा रहंदा आहिनि। काफ़ी मतिलबु जेके नवां अॼु जा जेके अदीब आहिनि उहे उन्हनि खे नई सिंगा शाया कंदा रहनि था। बहरहाल पाण वॾी हिस्ट्री आहे, उन ते पाण कोन हलूं, पाण जेके कम जी शयूं आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं उन्हनि खां अॻिते पाण हलंदासीं। सो हलूं था हेठि, शुरूआति कयूं था पाण हिते किताबनि खां। सो ज़िंदगीअ जे आख़िरी पसान ताईं लगातार शाइरीअ जी नसर जा केतिरा ई किताब छपजंदा रहिया, जिन जो तफ़सील हिन रीत आहे। पहिरियों किताब भंवर भरे आकाश, ठीकु आहे, भंवर भरे आकाश शाइरी जो किताब आहे। 1962 ईस्वी में इहो शाया थियो। जे काक ककोरिया कांपड़िन ख़त ऐं नोट बुक जा 1962 टुकड़ा आहिनि, ठीकु आहे, किना टुकड़ा आहिनि, ख़त ऐं नोट बुक जा टुकड़ा आहिनि। 2 नंबर किताब आहे, 1962 ईस्वी में दिसंबर में इहो शाया थियो, ठीकु आहे। हुनखे टिक कयां थो, ख़बर पए त पाण इहा शइ पढ़ी चुका आहियूं, ठीकु आहे। सो उन खां बाद में अचूं था 3 नंबर ते, कल्ह ई पातम कीनरो, इहा बि शाइरी आहे, 1963 ईस्वी में, उन खां बाद जी आहे। उन खां बाद में आहे अक जूं फुलड़ियूं भेन भरी भेनी, ठीकु आहे। इहो आहे नसरी शाइरी, मतिलबु हिकिड़ी नसरी शाइरी थींदी आहे न, पंहिंजे लफ़्ज़नि में मतिलबु लफ़्ज़ लिखणु, जेको काफ़ियो या दुहो या अहिड़ियूं शयूं न हुजनि, उन्हनि खे बेत वग़ैरह न हुजे, सिर्फ़ु लिखत वारी सूरत में उहे लफ़्ज़ लिखियल हुजनि, उन्हनि खे नसरी शाइरी चइबो आहे। इहा 1965 ईस्वी में
इहो शाया थियो। अयूबी मार्शल लाइ मींहुं हीअ किताबु छपजण जे बावजूदु मुंज़म आम न अची सघियो ऐं हीअ किताबु ॿीहर 2000 ईस्वी में छपजी पधिरो थियो। ठीकु आहे। चोथों नंबर किताबु ऐं 5 नंबर किताबु आहे केजो ॿीजल ॿोलियो, शाइरी जो किताबु आहे 1970 में। ठीकु आहे। उन खां बाद में 6 नंबर किताबु आहे वुजूं वसण आयूं, शाइरी 1973 में। कपर थो कुन करे, इहा बि शाइरी आहे 1975 ईस्वी। 7 नंबर किताबु। 8 नंबर किताबु आहे लड़ियो सिज लकनि में, शाइरी आहे 1980 ईस्वी में 8। 9 नंबर किताबु आहे पतण तो पूर करे, शाइरी आहे 1982 में। जग मड़ोए सपनू आत्मकथा यादूं आहिनि 1985 ईस्वी में। ठीकु आहे। 11 नंबर किताबु आहे चंड चंबेलीअ वल, शाइरी 1985 में आहे। 11 नंबर किताब जो नालो। ठीकु आहे। 12 नंबर ते ईंदासीं। 12 नंबर आहे पन क्षण पुॼाणा, शाइरी 1985 ईस्वी। ठीकु आहे। स्लीप जा टुकड़ा टुटल स्लीप जा, शाइरी मजमू आहे 1985 ईस्वी में। 13 नंबर। 14 नंबर आहे रण ते रिमझिम। ठीकु आहे। रण ते रिमझिम, शाइरी 1986 में। भगत संग खे फांसी, संगीत नाटक आहे। ठीकु आहे। इहो 1986 में। साहिवाल जेल जी डायरी, मई 1986 ईस्वी में। ख़त इंटरव्यू तकरीरूं, जिल्द पहिरियों, जुलाई 1987 में। ठीकु आहे। अकन नेरा फुलिया, शाइरी 1988 में। कराची जा ॾींहं ऐं रातियूं, यादियूं, फेबरवरी 1979 में यादियूं आहिनि। लिखियो इहो किताब बि कराची जा ॾींहं ऐं रातियूं। ठीकु आहे। इन्हनि खे यादुनि जो नालो ॾिनो वियो। ख़त इंटरव्यू तकरीरूं, जिल्द ॿियो, अप्रैल 1991 में। पहिरियों मथे ॿुधाए छॾियुमि, ॿियो आहे। ठीकु आहे। हींअरो ॾाणूअ गुल जीअं, शाइरी 1991। ठीकु आहे। अलविदाई गीत, शाइरी 1991 में। नंढवलियूं, शाइरी 1992 में। कतिन कर मोड़िया जॾहिं भाङूं पहिरियों, शाइरी 1992 में। कतिन कर मोड़िया जॾहिं भाङूं ॿियो 1992 में। ठीकु आहे। इहो बि 92 में। जरॾिया झिमकन, शाइरी 1993 में। सर लोहिड़ा गभिया, शाइरी 1993 में। सूरजमुखी सांझ, शाइरी 1993 में। छोलियूं ॿोलियूं समुंड जूं, शाइरी 1993 में। हरण अखी केॾां, शाइरी 1994 में। तूं छपर तूं छांव, शाइरी 1995 में। चंड ॻोल्हियूं, शाइरी 1995 में। घाट मथां घंघोर घटामी, ठीकु आहे, शाइरी 1996 में। सांझी समुंड सपनू, शाइरी 1996 में। किथे त भंज थकबो मुसाफ़िर, आत्मकथा, जिल्द पहिरियों। हाणे इहा मशहूरु शइ आहे। इहो मतिलबु हिकु ॿिनि सवालनि में मूं बि माना पास पेपर में पढ़ियो त किथे त भंज थकबो मुसाफ़िर, इहो आयल हुयो। आत्मकथा कंहिंजी लिखियल हुई पुछियल हुयो त इहा लिखियल हुई शेख अयाज़ जी। किथे त भंज थक मुसाफ़िर, जल्द ॿियो, अक्टूबर 1996 में। पहिरियों बि 95 में आहे, हीअ वरी 96 में। किथे त भंज थक मुसाफ़िर, जल्द टियों नंबर आहे नवंबर 1997 में। किथे त भंज बो थक मुसाफ़िर, जल्द चोथों अगस्त 1998 में आहे। ठीकु आहे। उन खां बाद में कूंजूं ककरनि रूह ते, शाइरी 1997 में। ठीकु आहे। टिक करणु मूं विसारे छॾियो। ठीकु, को मसइलो कोन्हे, तव्हांखे वधीक सम्झ में अची वेंदी। कारी रात कुंघ, शाइरी 1998 में। ठीकु आहे। उन खां बाद में आहे 41 मींहं कणियूं, शाइरी 1999 में। हाणे हिन जी जेकी वफ़ात थी आहे 1997 में थी आहे, पर 1997 में थी, पर हिन जा किताब जेके लिखियल त हुया उहे शाया थींदा रहिया 1999 में। जेकी तारीख़ आहे उहा शाया थियण जी आहे, उहा माना ज़ाहिर थियण जी आहे। वॾा वणकार जा, ताजल बेवस सां गॾु, शाइरी। ठीकु आहे, 1997 में। उन खां बाद में और अल्लाह सां उथे, और अल्लाह सां उथी, और अल्लाह सां, शाइरी जनवरी 1998 में इहा आहे। ठीकु आहे।
अॻिते क़दम इहो हिकिड़ो अॻिते क़दम 2001 ईस्वी शेख अयाज़ अगस्त सेप्टेंबर ऐं 44 आहे 44 नंबर आहे 1947 ईस्वी में अॻिते क़दम माहिवार जा 3 पर्चा कढिया हुआ जिन अक्टूबर 2001 ईस्वी में गॾु करे नई तरतीब सां मोहम्मद इब्राहिम जोए किताबी सूरत में छपाए पधिरो कयो। सिंधी शाइरीअ खे निज ॿोलीअ में मुक़ामी माहौल अता करण में संदसि वॾो हथु आहे। उहो ई सबबु आहे जो सिंधी शाइरीअ जे जदीद दौर में वधि खां वधि मञता शेख अयाज़ ई माणी। शेख अयाज़ जे कलाम जो कुझु हिसो हिंदीअ, उर्दू, सराइकी, पंजाबी, फ्रेंच, जर्मन ऐं अंग्रेज़ीअ में पिणु तर्जुमो थियो आहे। संदसि शाइरीअ जे अंग्रेज़ी तर्जुमे ते मुश्तमिल हेठियां 4 किताब छपजी पधिरा थिया आहिनि। उन्हनि खे नोट कंदासीं। पहिरियों किताब आहे द स्टॉर्म्स कॉल फॉर प्रेयर्स, ट्रांसलेट फॉर सिंधी बाय आसिफ फुरखी एंड शाह मोहम्मद पीरज़ादा। 1999 में इन जो ट्रांसलेट कयो। इमोर्टल पोइट्री ऑफ शेख अयाज़, ट्रांसलेट बाय GAM गिरगिलानी 2003 में। सॉन्ग्स ऑफ फ्रीडम, ट्रांसलेट बाय सलीम नूर हुसैन, ठीकु आहे, इहो बि 2003 में। चौथों नंबर आहे ऑन द बैंक ऑफ इंडस, ट्रांसलेट बाय प्रोफेसर लतीफ़ नूरानी 2006। हाणे ही हुयो शेख अयाज़ जी हिस्ट्री जेकी पाण अॼु मुकमल पढ़ीसीं। हूअं जे मतिलबु ॿियूं बि थियरियूं पढ़ूं त इलाही देरि थी वञे, पाण सिर्फ़ु अहम पॉइंटूं आहिनि जेके पंहिंजे कम जूं आहिनि, त जीअं रुगो सिर्फ़ु पाण खे कमु मिली सघे, पाण मतिलबु ईअं खणी चइजे छाणे करे पाण मतिलबु उन मां जेको चांहि छाणींदा आहियूं, पोइ जेको या जूस ठाहींदा आहियूं, पोइ जेको किचिरो थींदो आहे उहो कढी छॾींदा आहियूं, पोइ बसि सिर्फ़ु जेको शरबत मतिलबु पीअण वारी शइ उहा पाण कढी आहे बसि। सो उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि इहा सम्झ में अची वई हूंदी। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल, ऐं मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताणी असांखे ॾे इजाज़त। थैंक यू वेरी मच।